नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे में खबर ॾींदा हलूं त छाछरे जे ॻोठ सडावड़ो में अॼु भीलन ऐं नोड़ियुनि जो पाण में पिलाड़ जे मामले तां झेड़ो थी पियो, जंहिंमें भील बिरादरी जे औरतुनि खे धक लॻा आहिनि। भीलन जो चवणु आहे त साजन हाशिम रहीम अली नोड़ी सुबुह सवेल असांजे घरनि में दाख़िल थी असांजे औरतुनि ते तशदुद कयो। तशदुद दौरान सोधारी भीलन ऐं डीली मारवी धक लॻण सां सख़्त ज़ख़्मी थी पई है। भील बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि प्रेस क्लब मुबारक रिंद ते एहतजाज कंदे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। एसएसपी थर पार्कर नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। असां मिसकिननि खां ज़ुल्म आहे। असांजे घरनि जे घटनि ते तड़ते उन्हनि ज़ोरी पड ठाहे ऐं कब्ज़ा करे अची झगड़ो कयो। सुबुह साण माना ॿिनि माइयुनि खे धक लॻा, उन्हनि मारे छॾियूं आहिनि। असीं हिते शहर पहुची विया आहियूं थाणे ते, ऐं महिरबानी करे असांजी वारदात कई वञे। असांखां ज़ुल्म आहे, ज़ुल्म असांजे घटनि ते अॼु ताईं इहे वेठा आहिनि, माना घेरो ॾेई वेठा आहिनि। अरे धक जुल्म में असां त बेसन ते को था असांजी हमदर्दी ग़रीब हाणे थिए थो हामी असांजी करो हाणे असां त जुल्म में सर को था ॾिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।